अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज अहिड़ो मौज़ू खणी आहियां जीअं माण्हू पंहिंजो माना पंहिंजे साख खे ख़राब न करे, पंहिंजे वैल्यू खे ख़राब न करे, पंहिंजे इज़त खे ख़राब न करे। उहो मौज़ू आहे कंहिं खां का शइ हरू भरू न घुरिजे। दोस्तों, के माण्हू कंहिं खां का न का शइ घुरंदा आहिनि ऐं घुरण जी पोइ उन्हनि में हेर पइजी थो वञे। पोइ जेको माना घुरणु सिखियो आहे उहो ॾियणु न सिखंदो आहे, छो त उहो सदाईं चवंदो आहे मेरी कंहिं न कंहिं खां घुरां। ऐं सुठे माण्हू जो इहो असूल न आहे जो कंहिं खां घुरे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हेठे हथ खां मथियों हथ बहितर आहे, याने वठंदड़ खां ॾींदड़ जो हथ बहितर आहे। तंहिं करे ॿिए कंहिं खां का बि शइ न घुरिजे। जीअं मुलो मां तव्हांखे इहो ॿुधायां, पोइ उहा माना ॼण चओ त जिस्म जो हिकु हिसो थी थो वञे, आदत थी थो वञे। जीअं मुलो घुरण खां सवाइ मुलंदो ई न आहे, चवंदो आहे त पंहिंजे घर जी मानी न खावां। सो माना पराए घर मां जेका मिले, जेका शइ निकिरी अचे, वठणु सिखियो आहे मुलो, ॾियणु न सिखियो आहे। हिकिड़ो मुलो किरी पियो खूह में, सो माना कंहिं ॿिए ॾिसी वरितो, उन चयो त वञी हिन खे कढां। सो निवरी पंहिंजो हथु ॾेई ऐं हुन खे कढण लाइ चए, मुला हथु ॾे, मुला हथु ॾे, मुला हथु ॾे। मुला हथु ई न ॾे। अरे बाबा, मुला हथु ॾे त तोखे ॿाहिरि कढां, मुला हथु ई न ॾे। जॾहिं हिन चयो त हाणे हे हथु ई नथो ॾे, हाणे छा कयां? हाणे वरी चई, मुला मुंहिंजो हथु वठि, मुंहिंजो हथु वठि। मुला मुंहिंजो हथु वठि। चई इहा त ॻाल्हि कर, वठण जी ॻाल्हि कर। हिते मुला खणी जल्दी में पंहिंजो हथु ॾेई ऐं माना हिन खे माना ॾिनई त हुन खणी छिके कढियोसि। दोस्तो, इहे वठणु सिखिया आहिनि। असांजे मुर्शिद करीमनि जो हिकिड़ो फ़क़ीर हुयो, सो उन माना कंहिं मदरसे में मानी खाई आयो। सो माना राति जो हुन ख़्वाबु लधो त मां छेणा पियो थो खावां। सो सुबुह जो साईं जन फ़क़ीर रहमतुल्लाह वटि आया ऐं साईं जन खे जे ॾाढो अर्ज़ु रखियऊं त साईं मां राति ख़्वाबु लधो त मां छेणा पियो थो खावां। साईं चयोसि त तव्हां कंहिं मदरसे में कंहिं मुले जी वञी मानी खाधी हूंदी? चई हा साईं, मां वियो हुउसि, सीता वियो हुउसि, उते मदरसे में मानी खाधुमि। चई बाबा, हो त हराम जी मानी खाईंदा आहिनि, त उहो खाधो त उहो तव्हांखे ॾिसण में आयो। दोस्तो, मुला वठणु सिखिया आहिनि ऐं ॾियणु न सिखिया आहिनि। तंहिं करे असां चऊं था मुले वारो रूह न रखो, कंहिं का शइ हरू भरू कंहिं खां न घुरो। मुलो त ॿुधायांव त माना हिकिड़े ॾींहुं माना पंहिंजे घर मानी खाधई। चई त ज़ाल खे चई त अॼु मूंखे वॾो ॾुखु ऐं अरमान थियो आहे, वॾो ॾुखु रहिजी वियो आहे। माना ज़ाल चयोसि छो? चई अॼु मूं सॼे ज़िंदगी में अॼु माना मूं हराम खाधो आहे। ज़ाल चयोसि इहो वरी कीअं? चई अॼु पंहिंजे घर जी मानी खाधुमि तॾहिं हराम खाधुमि, ॿिए जे घर जो खाईंदो हुउसि। सो दोस्तो, माना कंहिं खां बि ॿिए कंहिं जे ॾाढो सुवाल न कयो, सुवाल वीचारो आहे। ऐं के सुवाल कबा आहिनि के अहिड़े ग़रीब खे बि कंदव सुवाल त उहो ग़रीब बि तव्हांखे ॾेई छॾींदो, मगर हो इन करे ॾींदो आहे त मां अॻु में ई ॾुख त ॾिसां पियो थो, पर हीउ सोभर माण्हू, सुठो माण्हू, हीउ माना सुलझियल माण्हू, हीउ आसूदो माण्हू मूं ॾे फलाणे क़िस्मत सां फलाणे ॻाल्हि लाइ सुवाल खणी आयो आहे, छो न इन खे ॾेई छॾियां? अॻु में त ॾुख पियो थो ॾिसां, भला मूं वटि हीअ शइ मौजूदु आहे, भला इन खे ॾेई छॾियां, भला ॿ ॾींहं वरी ॿिया बि ॾुख जा गुज़री वेंदा। दोस्तो, उन में हुननि हो त वीचारो को बि माण्हू सुठे माण्हू खे बि माना जवाबु नथो ॾेई सघे, मगर तव्हां उन्हनि जी कैफ़ियत ते नज़र कयो त हू असांखां केतिरा ग़रीब माण्हू आहिनि जिन खां असां घुरूं था, या मथां हुननि वटि का शइ माना पंहिंजे ज़रूरत मुआक़ब हुजे ऐं हू मोटाए न सघे ऐं हू माना नाराज़ न करे सघे ऐं पंहिंजी शइ ॾेई छॾे, ॾुमहरो थी ऐं रंज थी ॾेई छॾे, पर माना अहिड़े लेवल सां माना दिलि में बि रंज रखे त माना मूंखां काश ई न घुरे हा त बहितरु हुयो, मां हिन खे न ॾियां हा, पर हिन खे कीअं मोटायां हा। माण्हू सुठो आहे, तंहिं करे मूं वटि आयो आहे। तंहिं करे मां इहो थो चवां त को बि कंहिं खां को शइ हरू भरू कंहिं सां सुवाल न करे, कंहिं खां ओधर ते न वठे, कंहिं खां माना कंहिं खां ख़ासि करे त सुवाल न करे, छो जो सुवाल ते हिरी वेंदो त पोइ मुले वारो रूह थींदो। मुले जीअं चवंदो मिली काॾों न काॾों का शइ अचे। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।